अजीब अज अलेन में थो सरिया सजो डी अजीब अलेन में थो सरिया सजो डी ये मिठा वसे मिया रोई रोए ईसा वो वाला ही असो तेरी प्यारो दोस्त शायर ने कलाम लाए मोहम्मद ईसा कलाम लाए मैंने पसंद किया कबूर जान बलोच अलेन खान इमरान बलोच आए हजूर बख्श बलोच अली पकवा दी तो खबर आ खबर पई थी ना आशिक खां पंहिंजे महबूब जुदाई कया चमचन विच वारनि फिटाए छॾियो महबूब जी त दिलि उहा ई हुजे पर चमचा विच में फिटाइण वारा घणा ई हुया आशिक ॾिसी वञी परदेस निकितो आहे उते ॾिसी खत लिखण लॻो आहे पर छा पियो चए हो कीअं कया हाणे कीअं अरे कीअं कया हाणे कीअं सूरत ने मूंखे ॾाढो सतायो सूरत ने मूंखे ॾाढो सतायो कीअं कया 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 ओ कीअं कया हाणे कीअं कीअं कया रे हाणे कीअं सूरत ने मूंखे ॾाढो सतायो सूरत ने मूंखे ॾाढो सतायो अलाह कीअं कया मुझे रखने वठमी रखने वठमी सूरत मूंखे ॾाढो सतायो सूरत मूंखे ॾाढो सतायो कीअं कया कया ओ कीअं कया हाणे कीअं कीअं कया हाणे कीअं सूरत मूंखे ॾाढो सतायो अरे सूरत मूंखे ॾाढो सतायो कीअं कया कलाम मोहम्मद ईसा बलोच दुबई में रहे थो अलेन में मुंहिंजो भाउ है प्यारो पीरी ही शागिर्द अनवर चांदे जो ॾिसी नारे वारी मिसाल छा सोचे ओ गणतन में सारा रोज गरा दो ओ गणतन में सारा रोज गरा दो बकवासी याश के नारे वारी मिसरा में खत में लिखे पे तुम
मुया माबू साईं तो के चार तू तो शी लगो पे हुई गरम सादा सीधा था गरम किसी रोई छाजो लगो आजा मगन तिंदी रोज करा तू तो लगो तो ही शी लगो तो ही शी